अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ ख्वाजा नसीमुद्दीन अमीन ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर अहम रिपोर्ट आवां शेयर कंदासीं पीर जो ॻोठ खां। पीर जो ॻोठ बहाल लाड़क में हथियारबंदनि जो हमिलो, औरत खे अगवा करण जी कोशिश, मज़ामत ते कुंदाक ऐं डंडा लॻण सबबि छॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पिणु एहतिजाज। तफ़सील खां वाके आगाह कंदासीं त पीर जो ॻोठ बहाल लाड़क में हथियारबंदनि हमिलो करे औरत मसमात सितारा शेख के अगवा करण की कोशिश कई। मज़ामत ते डंडा ऐं कुंदाक लगण सबब मोहम्मद रफ़ीक शेख, अब्दुल लतीफ़ सिराज, फयाज़ हुसैन, अयाज़ हुसैन और रियाज शेख समेत छॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। पीर जो ॻोठ पुलिस के इतला ॾिनो वियो। पुलिस ज़ख़्मियुनि के इलाज लाइ पीर जो ॻोठ इस्पताल मुंतक़िल कयो। उन मौके ते मुतासिर रियाज शेख मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त असीं पंहिंजे घरनि में वेठा हुआसीं त अहमद बख्श, असदुल्ला, समीउल्लाह, ज़फ़र उर्फ सुपारी समेत 10 खां वधीक डंडा बिरादर ऐं हथियारबंद साण करे मुंहिंजे घर में गिड़ी न्याणी सितारा के अगवा करण की कोशिश कई। मज़ामत ते हथियारनि जे कुंदाकनि ऐं डंडनि सां हमिलो करे असांजे घर भातियुनि खे मरणी कयो वियो आहे। जवाबदारनि कुछ महीना अॻु भी सितारा के अगवा करण की कोशिश कई ही, जंहिंजो केस पिणु कोर्ट सगोरीअ में हलंदड़ आहे। मुतासिरनि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि सिक्योरिटी इदारनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।